बादशाह जी बादशाही में हिकु ग़रीब शख़्स रहंदो हो ऐं उनजी नौजवान धीअ ऐं उनजी पोढ़ी माउ। हाणे उहो ग़रीब शख़्स सो त गुज़ारे वियो। पोढ़ी जी धीअ हिकिड़ी नौजवान सुहिणी छोकिरी। पोढ़ी उन छोकिरी खे तमामु जाम भाईंदी हुई। तो हाणे ॿई माउ धीअरूं हिते हुते कमकार कंदियूं हुयूं। छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत। तो हाणे उन मुल्क जो बादशाह को हिकु चकर ईअं ई घुमंदे फिरंदे आयो तो उनजी नज़र उन छोकिरी ते पहुची वई। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, त वज़ीर ॾे ख़बर ही छोकिरी पंहिंजी बादशाही में हिते ई वेठी आहे या ॿिए किथे जी आहे। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इहा छोकिरी हिते ई पंहिंजी बादशाही में वेठी आहे। हिन जो पीउ गुज़ारे वियो आहे, छोकिरी जो हिकिड़ी माउ आहे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे, त वज़ीर हाणे इन छोकिरी सां कंदा न शादी, बादशाह जी शादी हुजे ई न। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इन्हनि सां पाण ॻाल्हाए ॾिसंदासीं, जे अगरि संग रिश्तो ॾियनि था शादी तुंहिंजी खणी कराईंदासीं। अब हाणे बादशाह जो संग रिश्तो किथां लभे। वज़ीर आयो पोढ़ी वटि न्यापो खणी बादशाह जो। त वज़ीर चवणु लॻो पोढ़ी खे, त मां बादशाह तव्हांजी धीअ सां शादी करणु थो चाहे, छा तूं इहो रिश्तो ॾींदे? पोढ़ी चवणु लॻी त अबा हाणे जे अगरि बादशाह सलामत मुंहिंजी धीअ जो संग रिश्तो वठे थो त आऊं राज़ी आहियां, पर मुंहिंजी छोकिरी खां पुछा करियां। तो वज़ीर चवणु लॻो त चलो ठीकु है, अमां पंहिंजी धीअ खां पुछा करे पोइ ॿुधाइजां। वज़ीर त हलियो वियो। पोढ़ी पुछा करणु लॻी पंहिंजी धीअ खां, त अमां ही बादशाह तोसां हिन मुल्क जो आहे जेको शादी करणु थो चाहे, उहो अॼु संग रिश्ते जे लाइ वज़ीर आयो। बादशाह को तोखे किथे ॾिठो हो, चवे थो त छोकिरी तुंहिंजी सां माना शादी कंदसि, चयो आहे तुंहिंजो हिन बारे में छा ख़्यालु आहे? छोकिरी चवणु लॻी त अमां हाणे मूंखे त हिकु डपु पियो थी इहे बादशाह माण्हू आहिनि, वज़ीर अमीर, इहे माना बादशाह ख़बर कोन्हे कहिड़े क़िस्म जा माण्हू हुजनि। पोढ़ी चवणु लॻी त अमां न, हाणे बादशाह आहे, तूं उते हूंदे राणी थी रहंदे, ॾाढी सुखी सवली थी वेंदे, हिते धिका खाए खाई मरी वेंदे, ऐं बि तूं मुंहिंजी दादली, तूं हा कर कुझु कोन्ह थींदो। राणी थी रहंदे, पलंगनि ते सोफ़नि ते माना वेंदे तूं सुकून सां, नौकर चाकर तुंहिंजा हूंदा, हर शइ हूंदी। छोकिरी चवणु लॻी त अमां जे अगरि तूं चवें थी त पोइ चलो ठीकु है, तूं भले हा कर, आऊं शादी करियां थी बादशाह सां, पोइ मुंहिंजो नसीबु। अबा वज़ीर ॿिए ॾींहुं आयो, टे ॾींहं पोढ़ी हा करे छॾी। तो हाणे ख़ैरनि जो हिननि जी अची शादी थी। पोढ़ी चवणु लॻी बादशाह खे, त बादशाह सलामत, हाणे मुंहिंजी धीअ सां तुंहिंजी शादी थी वई, पर मुंहिंजी धीअ जी अथई पारत, मुंहिंजी हिकिड़ी धीअ आहे, दादली आहे, पारत ते हिनखे का ॾुख तकलीफ़ न ॾिजां। बादशाह चवणु लॻो त अमां तूं बेखुटको थी, पंहिंजी सस खे चवणु लॻो कुझु न थींदो, मूं वटि राणी थी रहंदी। तो बा नेठि बादशाह उन छोकिरी सां शादी करे आयो। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया। तो हाणे बादशाह पंहिंजो पाण खे वॾो निशानेबाज़ सम्झंदो हो। तो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, काफ़ी टाइम थी वियो, पोढ़ी बि को चकर न लॻायो। छोकिरी सवली हुजे, राणी हुआ, हाणे राणी थी वई हुई, पर बादशाह निशानेबाज़, बादशाह छा कंदो हो जो पंहिंजो पाण खे मुड़ुसु पहलवान निशानेबाज़ सॾाईंदो हो, माना उनखे माण्हू निशानेबाज़ तरीक़े सां बादशाह खे सॾींदा हुआ। तो हाणे हिते साल खनि गुज़री वियो, साल ॾेढ थी वियो। पोढ़ी चवणु लॻी त हाणे वञा, साल ॾेढ थी वई आहे, मुंहिंजी छोकिरी जे घरां कोन वई आहियां, वञी मुंहिंजी धीअ खे ॾिसी अचां, हाल अहिवाल वठी अचां, काफ़ी टाइम थी वियो, ख़बर कोन्हे कहिड़े हालनि में आहे। उमेदी आहे त राणी थी रहंदी, ॾुख तकलीफ़ का कोन हूंदसि। पोढ़ी एतिरो दिलि में ख़्यालु वग़ैरह कयो, हाणे बादशाह त हुजे ई न, छोकिरी उहा घर वेठी हुजे, उहा राणी थियो। पोढ़ी उतां आई, ठक सलाम अची बादशाह जे महल में पुगी। बादशाह जी ससु हुजे, रोक टोक त का हुई कोन। तो हिन जी छोकिरीअ ॾिठो तो छोकिरी सफ़ा माना अबरी ऐं सुकी पई हुजे। पोढ़ी चवणु लॻी त अमां ॾे ख़बर, सफ़ा सुकंदी पई वञे, का ॾुख अथई, को तकलीफ़ अथई, का परेशानी अथई, बादशाह तोखे विढ़े थो, मारे थो, छा आहे आख़िर तोसां कहिड़ो मसइलो आहे, तूं ॾींहं ॾींहुं सुकंदी पई वञे। छोकिरी चवणु लॻी पंहिंजी माउ खे, त अमां हिते अहिड़ी का बि शइ कोन्हे, न कोई मूंखे को ॾुख आहे, का अहिड़ी तकलीफ़ न आहे, को मिसाली ॻाल्हि को बादशाह मूंखे मारींदो हुजे, कुटींदो हुजे, या मूंखे मानी खाधो पीतो कुझु न मिलंदो हुजे, या नौकर चोकर मूं वटि न हुजे, का शइ न हुजे, माना अहिड़ो सिस्टम कुझु बि कोन्हे, पर हा हिकिड़ी ॻाल्हि आहे, उनजे करे मुंहिंजो रतु सुकी वियो आहे। पोढ़ी चवणु लॻी त अमां ॻाल्हि कर, कहिड़ी शइ जे करे तुंहिंजो रतु सुकंदो पियो वञे, छा मसइलो आहे, मूंखे ॿुधा। चई अमां मसइलो इहो आहे जो मुंहिंजो मुड़ुसु आहे बादशाह, तो उनखे निशानेबाज़ी जो वॾो शौक़ु आहे। तो हाणे उहो छा कंदो आहे, डेली माना सुबुह जो सवेरे मुंहिंजी जेका ही नथ आहे न, जेका नक में पायो वेठी आहे नथ, ही वॾी आहे। पोढ़ी चवणु लॻी हा मां नथ त तुंहिंजी वॾी आहे। चई इन मज़ा जेको आहे तो बादशाह तीर लॻाईंदो आहे, निशानेबाज़ी।
ऐं तीर लंघाईंदो हिन मञा इन जे करे मुंहिंजो रतु सुको पियो आहे त मतां इहो तीर कॾहिं मूंखे न लॻी पर तीर हिकिड़ो मटाए त ॿी ॻाल्हि पर 50 तीर मटाईंदो आहे। मूंखे चवंदो त बीह ते नथ खे हीअं करे ऐं उन मञा 50 तीर मटाईंदो आहे माना गज़ कमान खणी। मूंखे इहो ई डपु हूंदो आहे, इहो ई ख़ौफ़ हूंदो आहे त मतां इहो तीर केॾीमहिल मूंखे लॻी न पवे, टुकड़ा टुकड़ा न थी वञा। इन ॻाल्हि जे करे रतु सुकंदो पियो वञे मुंहिंजो, त इन जे करे आउं सुकंदी बि वञा, बाक़ी ॿी कंहिं बि शइ जी कमी कोन्हे अमां। तो हाणे बादशाह पंहिंजो पाण खे निशानेबाज़ सॾाए थो। हाणे उहो तीर लंघाए उन नथ मञा पोइ मूंखे चवंदो आहे त ॾे ख़बर आहे को मूं जहिड़ो नौजवान। तो आउं चवंदी आहियां न, तो जहिड़ो को नौजवान आहे ई कोन, तूं वॾो निशानेबाज़, तूं पंहिंजे पाण खे इहो सॾाईंदो आहे। पोड़ी चवणु लॻी त अमां इहा त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, इहो तीर मतां कॾहिं तोखे लॻी न पवे। तो पोड़ी चवणु लॻी पंहिंजी धीअ खे त अमां हाणे हिकिड़ा 2 लफ़्ज़ टे तोखे आउं चयो थी वञा, उहे तूं पंहिंजा लफ़्ज़ संभाले रखजांइ ऐं ईअं कजांइ। छोकिरी चवणु लॻी त अमां ॿुधा कहिड़ा लफ़्ज़ आहिनि। चई हाणे हीअं कजांइ, सुभाणे बादशाह ईंदो वरी बि इहो तीर निशानेबाज़ी कंदो, तो जेॾीमहिल तोखां पुछा कंदो त आहे को मूं जहिड़ो नौजवान निशानेबाज़, मूंखां मथे केरु आहे कोन, ईअं तोखां पुछा कंदो, तूं चइजांइ त बादशाह सलामत, महल में त तो जहिड़ो को अहिड़ो आहे कोन, बाक़ी ॿाहिरि थी सघे थो तोखां मथे को सवा सेर हुजे, एतिरो चई छॾिजांइ। हाणे बादशाह वारी ससु संदसि धीअ खे एतिरो कुझु चयो, तो हाणे उहा छोकिरी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे बादशाह आयो, साॻी उहो कमु तीर अची लंघाया उन नथ मञा, चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॾे ख़बर मूं जहिड़ो को आहे पहलवान, को नौजवान निशानेबाज़। सो हिते उहा ज़ाल संदो राणी चवणु लॻी त बादशाह सलामत, हिन महल में त को अहिड़ो आहे कोन, बाक़ी तोखां वधीक महल जे ॿाहिरि को न को हूंदो। इहा ॻाल्हि जॾहिं बादशाह खे माई चयो त बादशाह खे कावड़ चढ़ी वई, बादशाह खे बाहि चढ़ी वई। बादशाह चवणु लॻो त मूंखां मथे को हूंदो, ऐं शेर ऐं मूंखां मथे को सवा शेर हूंदो? जी बादशाह हूंदो। चीज अगरि न हूंदो आउं वञा थो, जे न हूंदो त पोइ चीज अगरि न हूंदो त पोइ तूं मूंखे अची क़तल करे छॾिजांइ, मूंखे मारे छॾिजांइ। जी चलो ठीकु आहे, तूं बि हाणे मरण जे लाइ तयारु थी वञु। तो राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे, पर तोखां मथे को न को हूंदो। चई हूंदो त वञी पाणे थो ॾिसां। ख़ैर जो जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह चढ़ियो घोड़े ते चढ़ियो। हाणे चवणु लॻो त वञी ॾिसां मूंखां मथे को आहे या कोन्हे। बादशाह घोड़े ते चढ़ियो, हलंदो 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 नेठि अची हिकिड़े अहिड़े इलाइक़े में पुॻो, ॾिसे थो त हिकिड़ो काणो हमरा सुतो पियो हुजे आसमान में। हुनजी अखियूं हुजनि, हिकिड़ी अखि हुजे ई न काणो हुजे, ऐं हिकिड़ी अखि सां आसमान ते ॾिसे पियो। बादशाह बि उतां घोड़े तां लही आयो उन काणे हमरा वटि, चवणु लॻो त अड़े ॾे ख़बर छा पियो मथे ॾिसी। हिते काणो हमरा बादशाह खे ॾिसी ऐं चवणु लॻो त हे बादशाह माठि करे वेह, आउं मथे ॾिसां पियो परियुनि जी डांस, परियुनि जी डांस ॾिसां पियो, ऐं इजो ई परियुनि जे पेर मञा हिकिड़ी परी हुनजे पेर मञा छेर थी किरण वारी, माना छेर किरण वारी आहे। तो हाणे ॾिसां पियो इहा छेर किरंदी हेठि सां हुनखे खणंदा ते कैच कंदा। बादशाह चवणु लॻो ही काणो हमरा मथे परियुनि जी डांस पियो ॾिसे। बादशाह खणी मथे आसमान ॾिसे त सिज पियो अखियूं कढे हिन जूं, ॾिसण में हिनखे का शइ कोन आई। बादशाह चवणु लॻो उन काणे हमरा खे त अड़े मथे परियूं किथां आहिनि, चई तूं माठि करे वेह। छो त उन काणे हमरा जी नज़र तमामु बिने जाम हुई, हिकिड़ी अखि हुई कोन, हिकिड़ी अखि हुअसि नज़र चिटी हुअसि। अब हाणे बादशाह हुते ॾिसे पियो। बादशाह चवणु लॻो ॾिसां हाणे इहा छेर किरे थी परियुनि जी, ही खणंदो ख़बर पइजी वेंदी। बादशाह बि हुते बीह रहियो। थोरी देरि खां पोइ उहा परियुनि वारी छेर मथां किरी आसमान तां, काणे कैच करे वरिती, झले वरिती। बादशाह जॾहिं ॾिठो त बादशाह चवणु लॻो हण भणिया, हिन जी त ॻाल्हि वाक़ई सची थी। आउं चवां थो आउं आहियां निशानेबाज़, मूं जहिड़ो को आहे कोन, पर ही त मूंखां ई वधीक आहे। वारी ज़ाल वारी ॻाल्हि सची, शेर जे मथां सवा शेर बि आहे। ही त बिने काणू माण्हू थी परियुनि खे पियो ॾिसे मथे आसमान ते, मुंहिंजी त नज़र ई कोन थी वञे। त हिते काणू चवणु लॻो नी बादशाह खे ॾिठई। बादशाह चवणु लॻो त हाओ यार। काणू हमरा चवणु लॻो बादशाह खे, बादशाह ॾे ख़बर तूं केॾांहुं पियो वञी। चई आउं ईअं ई वञा पियो, ॾिसां पियो को मूंखां मथे को सवा शेर आहे या कोन्हे। चई अच्छा, चई पोइ आउं बि तोसां गॾु थो हलां, आउं बि ॾिसां तोखां मथे को सवा शेर आहे या कोन्हे। अब ही ॿई ॼणा उतां निकिता। हलंदे हलंदे नेठि अॻियां हिकिड़ो माना छोकिरो नौजवान गॾिजी, उहो बि तमामु को निशानेबाज़ छोकिरो हो। तो हाणे उहो वेठो हुजे माना गज़ कमाण खणियो हुते। बादशाह ऐं काणू ॿई अची हुते पुॻा। बादशाह चवणु लॻो त हाणे ही छोकिरो कमान वटि आहे, गज़ कमाणी आहे, ऐं आउं बि निशानेबाज़ आहियां, हिन सां वाझो मुक़ाबिलो थींदो, पोइ ख़बर पइजी वेंदी आहे को शेर को सवा शेर। ही आया हुते। सो बादशाह चवणु लॻो त ॾे ख़बर हिते आसिरे में वेठो आहीं, ख़ैरु मज़ा। चई आउं आसिरे में वेठो आहियां, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, तो वियो आहे तीर खणणु। तीर खणणु वियो आहे, सो तीर खणी अचे
चई तीर किथे किरियो आहे? चई तीर किरियो आहे परे। चई परे मतिलबु केतिरो परे? चई परे मतिलबु इहो जो मुंहिंजो तीर माना आउं हणंदो आहियां न, उहो छोकिरो चए वियो बादशाह खे, तीर आउं हणंदो आहियां, मुंहिंजो तीर वेंदो आहे 100 कोह ते। हाणे 100 कोह ते उहो तीर किरियो आहे, तो हाणे उहो यार मारो वियो आहे खणण, जेॾीमहिल खणी अचे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तो चवणु लॻो तुंहिंजो तीर 100 कोह ते? चई हा मुंहिंजो तीर 100 कोह ते। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी सो हैरत में पहुची वियो। बादशाह चवणु लॻो त हण मणिया मारी माई सची, मारी माई चयो तो तोखां मथे बि को सवा शेर आहिनि। तो वाकई मारी माई जी ॻाल्हि सची आहे, आउं त रुॻो उते ई दाड़ूं थो हणां। उहो निशानेबाज़ छोकिरो पुछा करणु लॻो बादशाह खां, बादशाह सलामत तव्हां केॾांहुं पिया वञो? बादशाह चवणु लॻो त यार आउं वञा पियो अॻियां ईअं, ॾिसां थो त को मूंखां मथे को सवा शेर आहे या कोन्हे। चई पोइ वेह सबर कर, मुंहिंजो दोस्त तीर खणी अचे, पोइ आउं बि तोसां गॾु थो हलां, काणू अॻे हिन सां मौजूदु हुजे बादशाह सां। त बादशाह हिते वेह, बादशाह चवणु लॻो त हाणे इहो खणी अचे। बादशाह चवणु लॻो उन निशानेबाज़ छोकिरे खे त पोइ इहो हमरा कॾहिं वरंदो? चई इहो जो थो वरे तीर खणियो। चई 100 कोह ते? चई हा 100 कोह ते, पर इहो जो थो वरे, वेह हिते। अब बादशाह हुते वेठो हुजे, अब छा थियो तीर हिकिड़ो मंडो हमरा खणियो पियो हुजे। बादशाह जॾहिं ॾिठो, बादशाह हैरत में पहुची वियो, 100 कोह ते तीर खण ही मंडो हुयो। मंडो हवा अचे पियो, वाह मींहुं करियो माना तमामु तेज़ पियो अचे। बादशाह ॾिठो, बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन्हे, काणू नज़र जो चिटो ऐं निशानेबाज़ हिन जो तीर 100 कोह ते, 100 कोह ते वरी ही तीर खणी वियो मंडो, ऐं मंडो हुतां अचे पियो। हल भणिया मारी माई जी ॻाल्हि सची, सवा शेर वाकई आहिनि, शेर जे मथे सवा शेर आहे। अब उहो मंडो खणी अची तीर पुॻो सो ॾिनई। बादशाह पुछा करणु लॻो निशानेबाज़ खां त ही मंडो वियो 100 कोह ते माना तीर खण? तो छोकिरो चवणु लॻो निशानेबाज़, हा ही वियो तीर खण 100 कोह ते। चई एॾो तिखो आहे? चई हा ही एॾो तिखो आहे, को बि 100 कोह ते, चई हिन लाइ माना का ॻाल्हि कोन्हे। अब हाणे ही सभु निकिता, मंडो बि गॾु हुजे, उहो निशानेबाज़ छोकिरो उहो बि गॾु हुजे, काणू बि गॾु हुजे, बादशाह हाणे हिन सां गॾिया। हाणे वञनि पिया अॻियां, वञनि अॻियां, छा ॾिसनि त हिकिड़ो बादशाह पंहिंजे लश्कर सूधो हुते वेठो हुजे, शहज़ादी हुते उहा बि वेठी हुजे, बादशाह ऐं शहज़ादी लश्कर सॼो हुते वेठो हुजे। तो हाणे ही आया अची, ही बादशाह जी हुन बादशाह खां पुछा करणु लॻो त बादशाह ॾे ख़बर, ख़ैर आहे सां लश्कर सॼो झलियो, शहज़ादी ऐं तूं हिते वेठा आहियो, ख़ैर आहे? बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी धीउ शहज़ादी जो अंगल आहे, तंहिंजे करे आउं हिते वेठो आहियां। चई कहिड़ो अंगल आहे? चई अंगल इहो आहे जो परियां 100 कोह ते सोपारी जो वणु बीठो आहे। तो हाणे मुंहिंजी धीउ शहज़ादी चवे थी जेको बि 2 कलाकनि जे अंदरि उन 100 कोह तां उहा सोपारी पटे खणी आणे हिते ॾींदो, उन सां शादी आउं कंदसि। तो हाणे 2 कलाकनि में तो 100 कोहनि जो पंधु थिए, तो हाणे उनजे करे शहज़ादी जो अंगल हिते वेठो आहियां। तो हिते बादशाह चवणु लॻो त हाणे ही मंडो जेको आहे इहो खणी ईंदो। त निशानेबाज़ चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, जेकर तव्हां इजाज़त ॾियो असां वटि अहिड़ो छोकिरो आहे त उहो पाणे वञी उतां सोपारी खणी ईंदो। चई हा पोइ आहे त पोइ हिनखे हाज़िर करियो। निशानेबाज़ चवणु लॻो, हाणे नी मंडे खे सॾु कयो, मंडो आयो, तो लश्कर सॼो खिलणु लॻो, बादशाह बि खिलणु लॻो, उहो शहज़ादी जो पीउ चवणु लॻो त हाणे ही मंडो थो वञे 100 कोह ते सोपारी खणणु। चई बाबा ही खणी ईंदो? चई खणी ईंदो त भले ठीकु आहे वञे। अब उहो मंडे खे निशानेबाज़ चयो, मंडे हवा देरि ई कोन कयो, अधु कलाक जे अंदरि अंदरि उन सोपारी जे वण वटि पुॼी वियो। तो ही सभु ॾिसंदा रहिया, सो चवणु लॻा त मंडो त हितां वञे पियो, तिखो आहे, पोइ हाणे वापसी हले पुॼे हले न पुॼे, हाणे 2 कलाक में वापसी पुॼणो हुजे। मंडो ते अधु कलाक में पुॼी वियो 100 कोह जो पंधु। तो हाणे मंडे छा कयो, इहो सोपारी जा खीसा भरे पटे ऐं सोचणु लॻो त हाणे अधु कलाक में आउं पुॼी वञा, पर हाणे कुझु टाइम सोपारी जे वण जे हेठि वेही आराम करियां कलाक खनि, बाक़ी पोइ इहो अधु कलाक में हुअं पुॼी वेंदो, देरि कोन कंदसि। अब मंडो हुते सुम्ही रहियो सोपारियूं पटे ऐं हुते। हाणे हिननि इंतज़ारु कयो अधु कलाक, त हिनखे लॻो कलाक ते उहो माना वेही रहियो, बाक़ी हुजे टाइम अधु कलाक जो। तो सभु परेशान थी विया, मंडो अञा पुॻो ई कोन। शहज़ादी जो पीउ चवणु लॻो बादशाह त हाणे इहो पुॼंदो कोन, इहो पुॼंदो 2-3 ॾींहंनि खां पोइ, छो त मंडो आहे। निशानेबाज़ छोकिरो चवणु लॻो त न मुंहिंजो इहो दोस्त आहे, मूंखे हिनजी ख़बर आहे, इहो ख़बर कोन्हे कंहिं मुसीबत में अची वेंदो, न त इहो देरि न करे पुॼी वञे। तो हाणे हू बादशाह जेको ॿियो उहो बि सभु पुछा करणु लॻा, उहो सभु हैरान थी हलिया त हाणे हले छा थी वियो। त हाणे त उहो बादशाह चवणु लॻो उन काणे खे, यार तुंहिंजी नज़र तमामु चिटी आहे, तमामु परे वञी तूं ॾिस भला इहो मंडे खे छा थी वियो, अञा पुॻो कोन्हे। अब हाणे उहो काणू हमराहनि जी नज़र तमामु परे ईंदी, उहो हेॾां होॾां ॾिसणु लॻो, छा ॾिसे त उहो सोपारी जे वण जे हेठि उहो मंडो सुतो पियो हुजे, मंडो पियो आराम करे। हाणे उहो सुतो पियो हुजे, आराम पियो करे, छा ॾिसे उहो काणू हमराह उन खे त उन सोपारी जे वण मथां हिकिड़ो वॾी बला, हिकिड़ी आफ़त, हिकिड़ी माना लहे पई, माना वॾो भला।
वॾी बला हुजे। हाणे उहा लइ बि अचे बि हिनखे खाइण जे लाइ। त हिते काणे रड़ कई, काणे चवणु लॻो उन निशानेबाज़ छोकिरे खे त हाणे इहो मंडो जेको तारो यार आहे सो सोपारीअ वञी हेठि करे पियो निंड, ऐं मथां हिकिड़ी बला लहे पई ऐं उहा हिनखे इजो ई खाईंदी। तो हिते निशानेबाज़ छोकिरो चवणु लॻो त अड़े हीउ त ज़ुल्म थी वियो, हाणे मारो यार मंडो त खाइजी वेंदो हलियो। चई हाणे खाइजी वञे त भले खाइजी वञे, ऐं जेको ॾिसां पियो थो तोखे ॿुधायां पियो। तो हाणे निशानेबाज़ छोकिरो चवणु लॻो नी काणे खे त हाणे तूं हीअं कर, हीउ तीर आऊं हितां माना चिटां थो उनखे, तूं अहिड़े हिसाब सां ॾिस इहो तीर मुंहिंजे पोयां बि इहो तीर माना उन नाग खे माना लॻंदो या कोन लॻंदो, उते मूंखे निशानो करे ॿुधाए तीर थो हणां। हाणे सो को जो फ़ासिलो हुजे। काणू चवणु लॻो चलो ठीकु आहे। काणू उन निशानेबाज़ छोकिरे जे पोयां बीठो, हिन तीर हेॾां होॾां करे काणे जी नज़र चिटी हुई। हाणे उन निशानेबाज़ छोकिरे खे चवणु लॻो काणू त हाणे तीर सिधो थी हाणे इन बला खे, बला अञा थोरी मथे हुजे वण ते, अचे पई हेठि। अबा हिन निशानेबाज़ छोकिरे जीअं तीर उतां आयो, उहो तीर माना सो कोह ते वञी उन बला खे लॻो। बला थी पूरी किरी मथां उन वण मथां हेठि किरी त उहो आवाज़ थियो, मंडो जाॻी पियो। मंडो चवणु लॻो अड़े हीअ बला खाई वञे हा मूंखे। तो हाणे ॾिसणु लॻो टाइम, चवणु लॻो त अड़े बाक़ी अधु कलाकु रहियो, हाणे वञी पुॼा। अबा मंडे पंध खे घुमाए वरितो, वाह मींहं करे अची अधु कलाक जे अंदरि अंदरि अची पुॻो, सो को जो फ़ासिलो देरि ई कोन कई। तो सभिनी ॾिठो तो सभु हैरान थी विया। त बादशाह चवणु लॻो त मारी ज़ाल जी ॻाल्हि सची, वाक़ई शेर जे मथां सवा शेर पियो आहे। कीअं हिननि कमु कयो, 2 कलाकनि जे अंदरि ई 100 कोह जो पंधु करे आयो। वरी निशानेबाज़ छोकिरे तीर हितां आयो, काणे ॾिठो भला खे हिननि पूरो कयो, हीअ त मूंखां ई मथे आहिनि। मारी ज़ाल जी ॻाल्हि सची आहे, ऐं रुगो ख़ाली घर ई रुगो माना इहो पंहिंजी ज़ाल ते निशानेबाज़ी पियो करियां, मूंखां त वधीक ही आहिनि। तो हाणे बादशाह शहज़ादी जो पीउ चवणु लॻो त हाणे कौल जे हिसाब सां ऐं मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी हिन मंडे सां कराईंदसि। तो हिते मंडो मना करणु लॻो। मंडो चवणु लॻो नी बादशाह खे शहज़ादी जे पीउ खे चवणु लॻो त ऐं मंडो माण्हू ऐं सुहिणी हसीन ख़ूबसूरत शहज़ादी, मूंसां हिन जी शादी थी वेंदी, सुभाणे माण्हू हेॾा होॾा खिलंदा कंदा, मुंहिंजो ई निशानेबाज़ छोकिरो सही आहे, हिनखे न मंडो आहे न कुझु, हीउ बि मुंहिंजो दोस्त आहे, भाइर आहे। तव्हां इहा छोकिरी ॾेई ॾियो तव्हांजी धीउ शहज़ादी हिन निशानेबाज़ छोकिरे खे। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। तो हाणे हिन बादशाह ॾिठो तो हैरत में पुॼी हलियो। तो बादशाह उहा शहज़ादी उन निशानेबाज़ छोकिरे खे माना परणाए ॾिनी, शादी हुनजी थी वेली। तो हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे अॻियां छा वञी करियां। तो हाणे हिननि खां मोकिलाए हीअ थिया काणू, उहो केॾांहुं रवानो थियो। तो हाणे निशानेबाज़ को केॾांहुं को मंडो केॾांहुं शहज़ादी, हुनजी शादी थी वेली, हीअ हुते माठि करे बीह रहियो। तो चवणु लॻो त हिननि वारो कमु ॾिसी आऊं तमामु हैरत में पइजी वियो आहियां। शेर जे मथां सवा शेर आहे, हीअ त मूंखां ई मथे आहिनि, पर अॻियां जे वेंदसि ख़बर कोन्हे, उहे त हिननि खां ई मथे हूंदा। उहे जॾहिं हिननि खां ई मथे हूंदा त आऊं त हिननि खां ई घटि आहियां। तो हाणे नथो वञा, वापसी वञा थो। अबा उहो बादशाह चढ़ियो घोड़े ते, हाणे पोइ ते पेर ॾिनई, हलंदे हलंदे सिधो आयो पंहिंजे महल में। तो आयो पंहिंजी ज़ाल वटि। तो ज़ाल चवणु लॻी राणी बादशाह खे, बादशाह सलामत ॾे ख़बर, तोखां मथे केरु आहे या न, जा तूं आहीं। चई राणी ॻाल्हि तुंहिंजी सची, शेर जे मथां सवा शेर बिल्कुलु पियो आहे। सो आऊं ॾिसी आयो आहियां, वॾो कमु आहे। हाणे अॼु खां ॿीहर तुंहिंजी नथ मञा इहे तीर कोन लॻाईंदसि। सो तूं हाणे पंहिंजे हिसाब सां वञी रह, कॾहिं मां हाणे आऊं तीर या निशानेबाज़ी न कंदसि, मूंखां वधीक माण्हू पिया आहिनि, मूं तौबा कई। तो तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। ची न पोइ तूं मूंखे क़तलु कोन करे, ची मूं तौबा कई, मूंखां वधीक माण्हू पिया आहिनि। शेर जे मथां को सवा शेर आहे, मूं त रुगो हिते ई माना इहे सोचमि पिए त सभु कुझु आऊं आहियां, पर न मूंखां मथे पिया आहिनि। तो अबा नेठि हुन बादशाह जी ससु जेका ॻाल्हि कई, पंहिंजी धीअ खे चई वई। तो धीउ ईअं ई चयो, तो वाक़ई शेर जे मथां सवा शेर पिया आहिनि। तो दोस्तो उहा छोकिरी हसी ख़ुशी सां उते उहा राणी उते रहणु लॻी, हुनजी जान छुटी वई। तो बादशाह रोज़ तीर लंघाईंदो हुनजी नथ मञा। तो बादशाह ईअं करणु छॾे ॾिनो, छोकिरी उहा राणी उते रहणु लॻी सुठे नमूने सां। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।